अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो GM न्यूज़ ख़बरनि जी अपडेट। ये सिलसिले खे अॻियां वधाईंदे तव्हांखे मातली ख़बर ॾियूं। मातली खां असांजो ब्यूरो चीफ राजेश कुमार रिपोर्ट करे रहियो आहे। मातली लॻे ॻोठ अहमद खान निज़ामाणी में हिकु ॾींहुं वारी मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई। तफ़सील मूजिबि दुआ फातिमा वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन, नेशनल फलाह वेलफेयर पाकिस्तान ऐं PPHI फुलकारा जी गॾियल सहकार सां ॻोठ अहमद खान निज़ामाणी में हिकु रोज़ा मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें 320 मरीज़ जो चेकअप करे हेपेटाइटिस B ऐं C, मलेरिया समेत मुख़्तलिफ़ टेस्टूं, बचा जी वैक्सीन ऐं दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते अॻवान रईस इसरार अहमद निज़ामाणी, डॉक्टर अब्दुल जब्बार मीराणी, शेवक कुमार, अली मोहम्मद लिगारी, गुल मोहम्मद शेख, बशीर सहतो, शोएब सहतो, ज़ुबैर अहमद, राजेश कुमार ऐं ॿियनि चयो त हिन वक़्तु सिंध में जर जो पाणी खारो हुजण करे कारे कामण तमामु घणो वधी वियो आहे। उनखां सवाइ हिन वक़्तु मच्छरनि जो आज़ार बि सबबु मलेरिया समेत मुख़्तलिफ़ बीमारियूं पिणु वधी वियूं आहिनि। पर ग़रीब ऐं मिसकीन माण्हू अटो ख़रीदण लाइ लाचार आहिनि। उहे पंहिंजे प्यारनि जो इलाजु नथा कराए सघनि। अहिड़नि फलाही इदारनि जी काविशनि सां वक़्ती तौर ते ग़रीब माण्हू खे रिलीफ मिलंदो, जंहिंजो मिसाल अॼु लॻायल कैंप आहे, जिते 320 जे लॻभॻि मरीज़नि कैंप ते पहुची डॉक्टरनि खां चेकअप कराए मुफ़्त दवाऊं हासिलु कयूं आहिनि। मातली खां असांजो ब्यूरो चीफ राजेश कुमार रिपोर्ट करे रहियो। इहे हुयूं हिन वक़्तु ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो GM न्यूज़।